अगूड़ो वज़ीर आला सिंध अरबाब डॉक्टर गुलाम रहीम, अरबाब अनवर ऐं अरबाब ग्रुप जे ॿियनि अॻवाननि सां गॾु खेत लारी मां हिकु वॾी रैली जी सूरत में आरओ ऑफिस बीठी पहुतो, जिते बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां ऐं मुंहिंजा साथी जेडीए सां गॾिजी इलेक्शन में हिसो वठी रहिया आहियूं। पीटीआई जे हवाले सां हुन चयो त पीटीआई जी मां मुखालफ़त त नथो करियां, पर पीटीआई जी क़यादत में सिंध में मंज़र ते नथी अचे। इन खां सवाइ मूं पीटीआई खां को बि फ़ाइदो न वरितो आहे। हुन चयो त असांजी पार्टी अवामी मुस्लिम लीग ई आहे, जेका हींअर जेडीए जो हिसो आहे ऐं असीं जेडीए जो ई हिसो आहियूं। हुन सीट एडजस्टमेंट जे हवाले सां चयो त उन ते बि पाण में गॾिजाणी करे गौर कयो वेंदो, पर पीपल्स पार्टी खां सवाइ ॿियनि सां सीट एडजस्टमेंट थी सघे थी। हिते इलेक्शन चोराइण जो बि रिवाज आहे, उन करे माण्हुनि खे वोट ॾियण खां वठी फाइनल रिज़ल्ट अचण ताईं सुजाॻ थियणो पवंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची